सॼे मुल्क समेत सिंध जे तारीख़ी शहर कोट गुलाम मोहम्मद में रोज़ बरोज़ वधंदड़ महांगाई आवाम खे परेशान करे छॾियो आहे। मुल्क में सस्ताई आणण जी दावेदार तब्दीली सरकार जी हुकूमत में गिह, खंड, अटे, भाॼियुनि जा रेट वधी वञण करे ऐं वेतर पेट्रोल डीज़ल जे रेटनि में वाध अचण सबबि तालके जी अवाम तब्दीली सरकार खां मायूसी ज़ाहिर करे छॾी आहे। रोज़ बरोज़ वधंदड़ महांगाई बाबति कोट गुलाम वासी सन टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति बयानु कनि था। ॿियो सभु महांगो थी वियो आहे। हाणे मज़ूरी एतिरी कोन्हे जेतिरी महांगाई थी वई आहे। लो एतिरो महांगो थी वियो आहे कि वठण खां परे थी वियो आहे। ग़रीब माण्हू आहिनि, असां वटि सभु राति जो कमु आहे। साईं पेट्रोल महंगा हो गया है। हम इधर रक्शे वाले सुबह आते हैं, रात को चले जाते हैं। तकरीबन काफ़ी रक्शे हमारे से भाई बैठे, काफ़ी लोग 50 रुपये से ऊपर, 30 रुपये से ऊपर, 40 से देने के लिए तैयार नहीं है। आमजी लेने जाओ तो महंगी है, आटा लेने जाओ तो महंगा। गरीब बंदे किधर गुर्बत खत्म हो रही है, गुर्बत तो बढ़ रही है, गरीब मर रहे हैं। जाम थी वही है, महंगाई एतरी थी वही है जो गरीब माण्हू जी जंजाल थी वियो आहे। आम गरीब माण्हू गाॾो हलाईंदड़ पंहिंजो गुज़र सफ़र करणु मुश्किल थी वियो आहे। हुकूमत तेल ते 5 रुपया चढ़ाए थी तो वॾा वापारी आहिनि किलो ते। तो सभु गरीब माण्हू छा करे सघे थो। हर शइ महांगी लॻी पई आहे साईं। 200 रुपया दिहाड़ी करण वारो माण्हू छा करे। कैमरामैन शाहिल ख़ासकेली, हसन काइम खानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।